का असां थोरी देरि पहिरीं बि ॻाल्हाए रहियासीं ऐं काफ़िनि सारनि शयुनि ते असां नज़र विधी बि आहे. हेल्थ रिलेटेड काफ़ी अहिड़ा इशूज़ आहिनि जंहिंमें असांजी अॼु बि आम जेका आवाम आहे, स्पेसिफिकली ॻोठनि जी ऐं देहातनि जी जेका नंढनि शहरनि जी आवाम आहे, उन्हनि वटि शायदि उन तरीक़े सां ओड़ियूं फैसिलिटीज़ न आहिनि जेके असांखे शहरनि में वॾनि वॾनि हॉस्पिटल्स में असांखे नज़र थी अचनि. असांजो सोशल वर्क या असांजा सोशल एक्टिविस्ट केतिरा एक्टिव आहिनि असांजी आम आवाम जी हेल्थ जे कमनि जे लाइ? जीअं हाणे असां वटि गेम्स इदारो ठहियो आहे गंबट में, इहो त मां सम्झां थो तव्हां ॿुधो हूंदोसि. जी जी बिल्कुलु बिल्कुलु. ऐं गेम्स में डॉक्टर भट्टी साहब जी वॾियूं एफर्ट्स आहिनि ऐं उहो त मुख़्तलिफ़ जेको आहे सो उन्हनि खे डिविजन्स बि हाणे मिलियल आहिनि ऐं उहो वॾो हिकिड़ो इंस्टीट्यूशन आहे उते. ऐं उते ग़रीब आवाम आराम सां पुॼी वञे थी. थोरी मिसमैनेजमेंट आहे उते, थोरी एडमिनिस्ट्रेशन में थोरी कमी आहे उते. अगरि उते बि थोरा सुठा माण्हू रखजनि, सुठा माण्हू, त मां सम्झां थो इहा कमी पूरी थी थिए. लेकिन इदारो तमामु वॾो आहे उते. मेडिकल कॉलेज उते थी वियो तव्हांजे साम्हूं. इहो गंबट में हिकिड़ी जेको आहे सो मां तव्हांखे क्रेडिट ॾींदुसि त असांजा गंबट जा माण्हू तमामु सोशलाइज़ आहिनि ऐं उहे सोचनि था त ग़रीब जे लाइ माना कुझु कजे. LRBT हॉस्पिटल असां वटि आहे, तमामु बहितरीनु कमु करे रहियो आहे उते. त असां वटि गंबट में त मां सम्झां थो जॾहिं सिटी स्कैन तव्हांखे फ्री आहे, MRI तव्हांखे फ्री आहे उन हॉस्पिटल्स में. तव्हांखे हुते तव्हां डोगर साहिबु हुते कमु पियो थो करे, वॾा वॾा हुते जेको आहिनि सो तव्हां ॾिठा हूंदा. थोरी हुते मिसमैनेजमेंट आहे. अगरि हुते थोरी मैनेजमेंट में कमु कयो वञे, शायदि इदारो जेको आहे न, इदारो ठाहिण को मसइलो न आहे, इदारे खे हलाइण मसइलो आहे. वेरी ट्रू. ऐं जॾहिं तव्हांजो ऐं हिकिड़ो माण्हू कुझु न करे सघंदो, सॉरी, उन सां गॾु उनजी टीम हुजे जेकी उन सां गॾु उनखे जेको आहे सो मैनेज करे थोरी मैनेजमेंट में. ऐं मां त हाणे उहो गंबट वासी मुंहिंजा खिलंदा बि हूंदा त नेठि हिन ॻाल्हि मीडिया ते अची करे छॾी. कोई बि घर आहे न, सरदार ठीकु आहे, सरदार सां गॾु जेकी उनजी काबीना आहे उहा बि ठीकु आहे. ईअं ई मुल्क आहे. मुल्क जो अगरि वज़ीर आज़म भलो आहे त हेठी काबीना बि भली आहे. असां वटि कॉन्सेप्ट ई चेंज आहे पाकिस्तान में. वरी मां सियासत ॾे हलियो वेंदुमि. इहा हालांकि इहो मुंहिंजो जेको आहे सो, छो त माण्हू अक्सर मूंखे चवंदा आहिनि त तव्हां तकारीर कंदा हो, जज़्बाती थी वेंदा हो. छा आहे, मां अंदरां न सड़ियल आहियां. इहो माहौल ॾिसी, ज़ियातियूं ॾिसी, इहो माना मां फस्टेड थी वेंदो आहियां. तकरीरनि में बि मां पंहिंजा होश गवाए वठंदो आहियां. पर इहा सुठी ॻाल्हि आहे त उनजो सुकून तव्हां हिते ॻोल्हियो आहे त तव्हां माण्हुनि जी मदद कयो था. ऐं तव्हां त खोड़ सारनि माशाल्लाह माण्हुनि जी मदद थी रही आहे तव्हांजे इन फॉरम जे थ्रू. पर के हिकु माण्हू जी बि अगरि माण्हू मदद करे थो अहिड़े जे फेस ते, अल्लाह साईं थो करे. मुंहिंजी का औकात, अल्लाह साईं ज़रिया ठाहींदो आहे न. अल्लाह साईं जेको आहे सो मदद करे थो. असांजी कहिड़ी औकात आहे साईं? असां त रुॻा डोनेशन वठूं था ऐं उहो अमानत जेकी आहे उन्हनि ग़रीब यतीम बेपोच माण्हुनि ताईं पुॼायूं था. असांजो इहो कमु आहे ऐं इहो ई कमु बसि अल्लाह साईं क़बूल करे. असां त पंहिंजी आख़िरत जे पोयां लॻल आहियूं. अल्लाह जो हबीब कंदो इंशा ताला. असांखे सुरखरू कंदो जहिड़नि कमनि में असां निकितल आहियूं. ऐं नौजवाननि खे बि मां चवंदुसि ऐं नौकिरी पेशा माण्हुनि खे बि मां तव्हांजे चैनल जे तवसुत सां इहा शइ ॿुधाइण थो चाहियां त अगरि तव्हांजी सैलरी ₹1,00,000 आहे त हुन मां 2,000 या 3,000 तव्हां साइड में करे छॾियो कि यार ये मैंने ग़रीब माण्हूअ जे लाइ मां रखिया आहिनि. ठीकु आहे, ₹3,000 तव्हां पंहिंजी आख़िरत लाइ ठाहियो. ॾिसो, जॾहिं असां सां हिसाब किताब थींदो, मथे बीवी बि बीठी हूंदी, बचा बि बीठा हूंदा. त मां अल्लाह साईं खे जॾहिं मुंहिंजो हिसाब थींदो, मां चवंदुसि मैंने तो बीवी के लिए किया है. बाबा बीवी खां पुछजे तोखे नेकी ॾे थी. बीवी चवंदी सॉरी मैंने तो आपको नहीं कहा था कि आप मेरी वजह से आप गलत काम करें. मां पंहिंजे पुट खे ॾिसंदुसि, बेटा आपके लिए महल बनाए मैंने. उहो चवंदो बाबा मां तोखे किथे चयो हो त तूं मुंहिंजे लाइ जेको आहे महल ठाहे. तू पंहिंजो यार थोड़ी नेकी दे दो. सॉरी नेकियां तो मेरे पास ही कम है, मैं आपको किस तरह अल्लाह की तरफ से जो बंदा अपनी आखिरत को याद करेगा ना, जो एक बार आंखें बंद करके ये सोचे कि मैंने मरना है, कब्र में उतरना है, तो वो इंसान बन जाएगा. लेकिन हमारे में इंसानियत नहीं है. हम सिर्फ इधर झूठी अना, झूठी प्रेजेंटेशन, झूठा एक खौल चाल करन लोगों के सामने. यार पहले सोचो तो सही कि तुमने मरना नहीं है. एक बार आप सोचें कि मैंने मरना है. जब आप मरेंगे अब आप सोचेंगे कि मैंने मरना है,
اور میں اپنے اعمال کون سے ساتھ لے کر جا رہا ہوں, پھر آپ انسان بن جائیں گے. ایک جگہ تے کتھے मां पढ़ियो हिकु लाइन एंड आई रियली फील टू रिपीट इट. त असां मां किथे ते लिखियलु ईअं पढ़ियो हो त इंसान केॾो न बेवकूफ़ आहे, पंहिंजा महल माड़ियूं ईअं थो ठाहे जीअं सॼी उमिरि हिते रहणो आहे. सो हे जेके शयूं जिन जे पोयां असां एक्चुअली आहियूं हिते ई रहिजणियूं आहिनि, असां उन्हनि खे ईअं संभालींदा आहियूं त जीअं ही सभु असां हमेशह असां सां गॾु हूंदो. हक़ीक़ी दुनिया त ॿी का आहे. मां पंहिंजी वालदा खे लहद में लादो, मां पंहिंजे वालिद साहब खे लहद में लादो, मां पंहिंजे जवान जेको आहे भाउ खे 4 महीना 5 महीना थिया आहिनि उन्हनि खे ला. मां हुन मौलवी खे चयो, मां चयो यार सिविक जी गाॾी जी चाबी त रखनि ॾे. मौलवी चयो सॉरी. मां चयो साईं उहो बंगलो आहे, हुनजो बंगलो ठाहियो आहे 5-7 करोड़ जो मुंहिंजे भाउ जो, उहो त ॾे. जी सलमान साहिबु मां तोखे मसलो ताईं न रखणु ॾींदुमि. मां चयो ईअं न कर, उहो सॼी ज़िंदगी पैसा ठाहियां न गाॾियूं ठाहियूं न, कुझु त ॾे. उहो अलाह वटि वेंदो भला सिविक ते वञी वे, मूंखे चई तोखे कुझु कोन वेंदो, हिते सिर्फ़ु कफ़न वेंदो ऐं हिन जा अमाल वेंदा. मां चयो पैसा रखणु ॾे मूंखे क़बर में. चई साईं सलमान साहिबु का शइ न रखणु ॾींदो, मां हितां हलियो वञ. माना मां रोवां बि पियो, मां सोचां बि पियो. सॼी ज़िंदगी असां पैसे जे कर जाइज़ नाजाइज़, हिन जो गलो पट, हिन जो गलो पट, हिन जो गलो पट, वञणो उन मिटीअ में आहे. नहीं मिठी में, ये सभु हिते ई रहिजणो आहे. तव्हां ॾाढी सुठी ॻाल्हि कई.